उमरकोट में खबर ॾींदा हलूं तो उमरकोट में जवाबदार माइटन के नशे वारो खाधो खाराए संदन नौजवान न्याणी के मुबैना तौर अगवा करे वया। नशे वारो खाधो वापराइण सबब नाबीन शख्स आलम मंगराड़ संदस माज़ूर घरवारी ऐं भाउ हाकिम बेहोश थी वया। टिनी बातिन के बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वयो। हाकिम मंगराड़ जो चवण आहे त जवाबदार अरबाब मंगराड़ शाहिदा ऐं शाज़िया नशो मिलियल खाधो खारायो। बेहोश थियण बाद जवाबदार माइट मुंहिंजी भाइटी सभा के अगवा करे वया। डॉक्टर्स जो चवण आहे त बेहोश थियल गर्भवती अञा ताईं मुकमिल तौर होश में न आया आहिनि। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे ॾिनी। मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।